ठुल में सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध के सहकार से हलंदड़ फाउंडेशन असिस्टेड स्कूल बालाज खान बगलानी ठुल में पाकिस्तान की आज़ादी ऐं साल 2022 की सालियाने इम्तिहान में पोजीशन खणंदड़ शागिर्दनि में इनामात हासिल करण वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में स्कूल ऑपरेटर हसन नासिर बंगलानी, प्रिंसिपल ज़हीर बंगलानी, अब्दुल वहीद कुनरानी, मंसूर बंगलानी ऐं तारिक अली सरकी समेत शागिर्दनि के वालिदीन, उस्तादा कराम ऐं शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। तकरीब में शागिर्दनि पारां तकरीरूं, मिली नगमनि समेत ॿियूं सरगर्मियूं पेश कयूं वयूं। उन मौके ते स्कूल ऑपरेटर हसन नासिर बंगलानी जो चवणु हो त फाउंडेशन असिस्टेड स्कूल बालाज खान बंगलानी में ॿारनि खे मुख़्तलिफ़ सहूलतूं मुहैया कयूं वञनि थियूं, जिन में स्कॉलरशिप, साइंस लैब, कंप्यूटर लैब सां गॾु ॿारनि खे मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि जो मौक़ो फ़राहम कयो वञे थो। इंशाअल्लाह तमामु जल्द हिन इदारे खे हिकु मॉडल स्कूल बणायो वेंदो।